हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त उन जी वाखाण वॾाई सना सारा बयान करे में अचे। दुरूद अने सलाम मिणी रसूल मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। मोमिन जी शान आहे त मोमिन जॾहिं कंहिं गुनाह जे कम में अची वञे त मोमिन ड्रिजे थो, ख़ौफ़ रखे थो। जंहिंजी मिसाल आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त हिकिड़ो उहो शख़्स जेको ॾिसे थो त मूं मथे ॾूंगर किरण वारो आहे, उहो जल्दी भॼे जी कोशिश कंदो ऐं बचे जी कोशिश कंदो त हिन ॾूंगर जी आफ़त मां कीअं आऊं निकिरी सघां। ई मोमिन आहे, गुनाह जे कम मां ईअं जल्दी ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं गुनाह खे तर्क करे छॾींदो। जॾहिं त जे मोमिन न आई त नबी इन ई हदीस में मिसाल ॾिनो त उन शख़्स वांगुरु आहे जंहिंजे नक ते मख विठी आहे, न मख खे उॾाए छॾियईं कीअं अहसासु आहे उनखे न ई थियो, ऐं न मख खे कीअं अहसासु थियो आहे। सुबुह जो उथियूं था, फ़रिश्ता पंहिंजे कुल्हे ते वेठा आहिनि, हिकिड़ो पंहिंजूं भलाइयूं लिखे पियो, ॿियो गुनाह पियो लिखे। सुबुह थोरी नमाज़ थई, फ़रिश्ता चेंजिंग थिया, बदिलिया। जेको आया बाजमात नमाज़ पढ़िया, फ़रिश्ते लिखियो जे अलाह जे घर में इन जी हाज़िरी वई। नमाज़ न पढ़िया, लिखाजी वियो त इन मथे गुनाह बनियो, अने उन अल्लाह ताला जी वॾी नाफ़रमानी कयो। पाण गुनाह कुरे खे सम्झूं था, पाण सिर्फ़ु ई सम्झो था त ॿिए सां विढ़ूं, क ॿिए जो हक़ दॿायूं, क ॿिए ते ज़ुल्म कयूं। बेशक ई गुनाह रहियो, पर ॿियो उहो गुनाह आहे जंहिंखे पाण गुनाह नथा सम्झूं। आहे गुनाह, बने गुनाह तो, पर पाण सम्झो ज नथा जी गुनाह आहे। अल्लाह जेतिरा अहकामात नाज़िल कए, इन हुक्म खे न मञणो ई पण गुनाह आहे। साईं सिधी ॻाल्हि, रमज़ान जा रोज़ा उम्मत मथे फ़र्ज़ आहिनि, हिकिड़ो माण्हू नथो रखे, न उनजो ॿियो की पण केॾा कोइन जो शहर में, ॻोठ में, राज में, फरीअ में कोई गुनाह बने ज नथो। अखलाक में पुर आहे, सखी अने सुखी इंसान रोज़ा न रखें, ॼाणी न रखें, कोई उज़ुर न हो। शरीयत में ई वॾो गुनाह बने थो। माण्हू भरल आहे, क़ीमती आहे, ख़ासो आहे, महिमान नवाज़ आहे, उतारा पिया हलाइनि। सखी फयाज़ जंहिंखे दाता चवाजे से रहियो, पाण नमाज़ नथो पढ़े, पोइ आई नमाज़, हू भला कम करे थो पर नमाज़ न पढ़ियो, ई वॾो गुनाह बनियो। त गुनाह तंहिंजी नहूसत भारी आहे। पाण गुनाह जा कम कयूं, तंहिंजी वजह सां पाण खे भारी नुक़सान थींदा, अज़ीम तंहिंजो खमियाज़ो पाण खे भुगतणो पवंदो गुनाहनि जे करतूतनि जी वजह सां। हिकिड़ो इंसान ई सम्झे थो जे कीअं न गुनाह कयूं पिया, न अलाह ढिर ॾिने कुरेला, पाक परवर ॾे जिन ढील, बेफ़रमानियूं कन पटेल, पाक परवर ॾे जिन ढेल, बेफ़रमानियूं कन पटेल, कन गुनाह पिया वेल सवेल, हद छॾे जे हलनि हज़ार। कंहिंखे पण अल्लाह जे ढिर ॾे थो, रसी ढिरी छॾारे थो, त ईअं न सम्झे जे इहो मूंखे केरु पकड़े वारो न आहे, उनजी लाठीअ में आवाज़ न आहे, बे आवाज़ लाठी तंहिंजी जे मार पई न, जॾहिं मार पई पोइ उथियणु मुश्किल आहे। अल्लाह जो ॾिनल इल्म ऐं सलाहियत तंहिंखां महरूम थी वेंदा, ऐं गुनहगार इंसान आहीं।
गुनाह जी वजह से हिन रूज़ीअ में तंगी अचींदी। हिनटाणे पंहिंजो मुल्क तमामु खुशहाल आहे, सुखी मुल्क आहे, बरसात जाम थई, माल पिंड जी जॻह ते आहे, धंधा पिंड जी जॻह ते आई, हर वस्तु अलाह जा एहसान आई, पण गुनाह जी वजह से रूज़ीअ में तंगी अची वेंदी। गुनाह तंहिंजी वजह से दिलि तंहिं में रुॻी वहशत अचींदी, रुॻो ख़ौफ़ अचींदो, धप अचींदो, कोई आराम ऐं सुकून की न मिलंदो दिलि खे। तरह तरह जूं मुश्किलूं अने परेशानियूं अची वेंदियूं। हिकिड़ी आफ़त मां निकिरंदो, ॿी आफ़त मां निकिरंदो, टेई ई गुनाह जा खमियाज़ा दुनिया में रहिया। ऐं अंधेरो अंधेरो रुॻो अंधेरे में पियो हूंदो। हिकिड़े खाॾे मां निकिरियो न निकिरियो त असुर किरियो ॿिए में। गुनाह जो वबाल जेको रहियो से पिंड ते, पिंड जे बचनि ते, पिंड जी औलाद ते, अने नस्ल सॼी बर्बाद थी वेंदी इन गुनाह जे करे। कारण के गुनाह खे गुनाह जे पाण न सम्झासूं त ई गुनाह पंहिंजे घर में पण थींदा, ई गुनाह बचला पिया कंदा, पोइ सारी नस्ल बर्बाद थी वेंदी पंहिंजे गुनाह जे करे। गुनाह तंहिंजी वजह से कुदरती जेको पंहिंजे जिस्मानी ताक़त वेती इहा कमज़ोर थी वेंदी। गुनाह इंसान जॾहिं करे थो अने पोइ इनखे गुनाह नथो सम्झे, ई डबल गुनाह आहे, गुनाह मथे गुनाह पियो वञे। गुनाह जे करे उमिरि में कमी थींदी। हाणे ऐं चई सघो था जे मुला लठ खड़ी मंबर ते चए पिए जो उमिरि में कमी थींदी, मां त हिकिड़ो ॾींहुं चए पिए चे अलाह जेतिरी उमिरि ॾिए थो उन में न घटे थी न वधे थी। हाणे हिते ॻाल्हि पिंड में तज़ाद थी पियो। कीअं तज़ाद न आहे, उमिरि ओतिरी ज हूंदी, पर कमीअ जो मतिलबु इहा आहे जे अहिड़े फितने में ज़िंदगी गुज़रंदी जो कोई नेकी कीन करे सघंदो। उमिरि में कमी, इन जी ज़िंदगी अहिड़ी बेबरकती गुज़रंदी जे कोई नेकीअ कीन करे सघंदो। तेसि तोणे ऐलान थींदो जे हा पावड़ो त्रिकम खड़ी ने हलो घर ते न होॾा ऐलान कयो, जनाज़े जो टाइम फिक्स थी वेंदो। हिन जो गुनाह मथे गुनाह इंसान करे पियो, हिनखे तौबा जी तौफ़ीक़ न मिलंदी। तौबा हिकिड़ो इंसान कॾहिं गुनाह थी वियो। तव्हांखे हिकिड़ी मिसाल आहे, साहबी हिकिड़ो आयो अलाह जे नबीअ जे हाज़िरी आहे। अचींदे सर्द नबीअ खे अर्ज़ु कयईं त प्यारा नबीअ मूं वटां गुनाह थी वियो आहे। अलाह जे नबी उनखे कीअं की न चयईं, कीअं न चयां। वरी अर्ज़ु कयईं त नबी मूं वटां गुनाह थी वियो आहे। अलाह जे नबी कीअं न चयईं। टे भेरा चयईं त नबी मूं वटां गुनाह थी वियो आहे। त मोमिन उहो ई जंहिं वटां गुनाह थी वञे त उहो रड़ कईं जे आउं गुनहगार आहियां, अने इस्तिग़फ़ार कईं, आख़िरत जो ख़ौफ़ रखें, उन जी नज़र में पिंड जी क़बर वे, उन जी नज़र में पांवरे जीअं ॿिए खे कुला ॾियूं था ई न वे जे इहो हमेशह ॿिए खे ज असीं ॾटींदासूं, ॿिए खे कुला ॾींदासूं, पंहिंजो टाइम की न थींदो। अहिड़ो न, गुनहगार इंसान इनखे तौबा जो मौक़ो ज नथो मिले। गुनाह मथे जेको फ़ख्रु करे थो, इहो इंसान अहिड़ो कम नसीब आहे जे हिन जी माफ़ी आहे न। अलाह जे नबीअ ख़ुशख़बरी ॾिने त अलाह ताला शिरक सवा ॿिए गुनाह खे माफ़ु कंदो, मुजाहिरीन खे कीन माफ़ु कंदो। त साहबा इकराम पुछो मुजाहिरीन क्या आहे। अलाह जे नबी चई जेको खुले आम गुनाह पिया कई, गुनाह कई पिया, गुनाह मथां गुनाह, गुनाह मथां गुनाह, इन जी माफ़ी जो आहे कीअं न। गुनाह तंहिंजी नहूसत ॿिए खे लॻंदी। ख़ैर आग लॻे जंगल में, सुकल नीला मिठा खारा कंडर ऐं सादा मण वण खाक थी वेंदा। गुनहगार इंसान जे करे अड़ोसी पड़ोसी इनखे सेक अचींदो। गुनाह जी वजह सां दुनिया में ज़िल्लत है, आख़िरत में त रही पर दुनिया में ठोकर है। लमे गारे खाली जेको पास 100-150 विठायूं न, बल्कि वर्ल्ड लेवल ते नारियो मुसलमान लाइ ज़िल्लत रे कुरेला ई पंहिंजे गुनाह जे करे। उम्मत गुनहगार है, उम्मत जो गुनहगार है तो गुनाह मां निकिरियो खपे न। गुनाह जी नहूसत अने ज़िल्लत दुनिया में पण रही।
गुनाह जी वजह से अक़िल जेको रहियो इहो ओछो थी वञे थो। कारण के पोइ इंसान अक़िल खे सम्झे, अक़िल जेको रहियो ई गुनाह खे जो हदबंदी ऐं गुनाह खे परखे थो। इंसान जे अंदरि 3 नफ़्स आहिनि। हिकिड़ो उहो नफ़्स जेको गुनाह ते उभारे थो, ॿियो उहो नफ़्स जेको नेकी मथे मुतमइन आहे, टियों उहो नफ़्स जेको मलामत करे थो इंसान खे, चए न तो ख़राबु कए, ख़राबु कए, खोटो कए, खोटो कए। हाणे जे गुनाह मथां गुनाह करे थो त इनखे इन पंहिंजो नफ़्स जेको रहियो ई मलामत कंदो आहे की न, इनखे केरु चवंदल हूंदो आहे की न। अंदरो अंदरि इंसान कई अहिड़ा वेंदा, पोइ उनखे अहसासु थिए थो राति जो जे अलाह मूं त खोटो कयो, मूं हीउ ग़लति कयो, मूंखे हीउ न कयो खपे। त इहे हिन जो नफ़्स जाॻाए थो, पर हिन गुनाह कयईं, हाणे एतिरा हिन जा गुनाह थी विया, एतिरा गुनाह थी विया जे अक़िल वेंदो रहियो, इन जो नफ़्स इनखे की चइज नथो। पोइ दिलि मथे मोहर लॻी वञे थी गुनाह जे करे। दिलि ते मोहर, अहिड़ी मोहर जी तौफ़ीक़ मिलेज नथी। दिलि ते कल्ला बल रान अला कुलूबिहिम, उन जी दिली मथे गुनाह जे करे अल्लाह मोहर हड़ी छॾे, कुरे जी बंदि आहे, उन में तौफ़ीक़ दाख़िल जी नथी थी सघे। अच्छा, वॾो हिकिड़ो सुवालु आहे त पाण चवनि था हू माण्हू ॾाहो आहे, अक़िलमंद आहे, सुध वारो आहे। अक़िल जेको रहियो दिमाग़ में आहे की दिलि में आहे? क़ुर जे मुताबिक़ अक़िल जेको आहे ई सम्झ, अक़िल शुद्ध सोच मड़े दिलि जे अंदरि आहे, ई क़ुर में लिखियलु आहे। अने पाण क़ुर खे अलाह जो कलाम मञूं था, अने इन में ला रैब फी, कोई शक न आहे। हाणे जे गुनाह कयईं त दिलि ते मोहर लॻी वई, कुरे जी मोहर लॻी वई, दिलि ते मोहर लॻी वई। हाणे हिनखे तौफ़ीक़ मिलंदी की न? बसि तौफ़ीक़ जा दरवाज़ा ख़ुदि ब ख़ुदि बंदि करे छॾियईं। दिलि में जेको हया ऐं शर्म जो मादो आहे उहो गुनाह जे करे ख़तमु थी वञे थो, उहो मादो ॿुॾी वञे थो। दिलि में अल्लाह जी अज़मत कम थी वञे थी गुनाह जे करे। पाण गुनाह पिया कयूं, अल्लाह जी अज़मत, अल्लाह जी बड़ाई घटी वञे थी, हता के पूरी थी वञे थी। इंसान इंसानियत जे पोइ दर्जे में जाए निकिरी वञे थो, इन मां अहसान जो दर्जो ज निकिरी वञे थो। अल्लाह ताला जी हिकिड़ी वॾी शान आहे। अल्लाह फरमाए थो हक़न अलैना नसरुल मोमिनीन, मूं मथे वाजिबु आहे त आउं मोमिन जी मदद कयां। अल्लाह फरमाए थो त अहले ईमान खे आउं निजात ॾियां। अल्लाह फरमाए थो त इन्नल्लाह युदाफियो अनिल लज़ीन आमनू, जेको ईमान गिनी आया अल्लाह उन जी मुदाफ़ियत करे थो, अल्लाह उन जो दिफ़ा करे थो, अल्लाह उन खे बचाए थो। पाण गुनहगार आहे, हिन जा गुनाह एतिरा थी विया आहिनि, एतिरा थी विया आहिनि, हा अल्लाह उन जो कॾहिं दिफ़ा की न कंदो, अल्लाह उनखे बचाईंदो की न। दिलि हिकिड़ो इंसान आहे, उनजो जिस्म बीमार आहे। पाण जेकॾहिं दिलि जो बीमार थी वञे त हिन जी दवा डॉक्टर वटि न आहे। हार्ट अटैक न, दिलि जी बीमारी, दिलि जो दौरो न, दिलि जी बीमारी। दिलि जी बीमारी गुनाह जे करे इंसान जो दिलि बीमार थी वञे थो, कमज़ोर थी वञे थो। रोज़ महशर क़यामत वारे ॾींहुं गुनाह जे करे ही चेहरा जेको हूंदा, ही कारा चेहरा हूंदा, सिया हूंदा, अंगारे जहिड़ा हूंदा, मानई जे तरे जहिड़ा हूंदा। ॿिया ॾिसंदा त चवंदा अल्लाह ही त दुनिया में केॾा मुअज़्ज़ज़ हुआ, भला इंसान हुआ, पर उते सुञापती रहंदा गुनाह जे करे। गुनाह जे करे क़ब्र जेको आहे अंधेरो, अंधारो, अंधेरी बनी वेंदी, तारिक बनी वेंदी। गुनाह जो वबाल घणो अचींदो, उन में जा ई पण रहियो त अमाल नामो सवरे हथ में किन मिलंदो। गुनाह जो वबाल मैदान माशर में सख़्ती सख़्ती सख़्ती, तमाम सख़्ती हूंदी। गुनाह जो वबाल पुल सरात था किन गुज़री सघंदा। गुनाह जा ॿिया घणा वबाल आहिनि। क़ुर मजीद में अल्लाह ताला नक्शो खींचे गुनहगार लाइ करे, जे गुनाह ऐं कंदा त आके कयूं कयूं सज़ाऊं मिलंदियूं। पर चओ पहिरीं हिकिड़ी हदीस खे पेश कयूं, अमुक चयूं इहा हदीस ज़ईफ़ है, पर माना जे एतबार सां इहा हदीस पाण पैगाम ॾिए थी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं माल गनीमत खे पिंड जो माल सम्झे में अचींदो। माल गनीमत एतिरे
जंग जिहाद में जेको माल मिलियो ई माल गनीमत आहे। इनखे पिंड जो माल तस्वुर करे में अचींदो। माल गनीमत हल माल गनीमत पाण में आहे न, ई मुंदो पासे ते रखूं था। अमानत खे जॾहिं पिंड जो माल सम्झ में अचींदो, तरह तरह जूं पाण वटि अमानतूं हुअं थियूं। इन अमानत खे पाण सही जॾहिं अदा कीन कंदासूं, ज़कात खे जॾहिं तावान यानी भारी बोझ सम्झ में अचींदो, ई पाण में रहियो। खेतीअ जो ई ज़कात हिनखे उशर चवे में अचे थो, उशर चे में अचे थो। इहो उशर जेको आहे असल ज़कात ज रही। अरिड़हं मणे ते ज़कात फ़र्ज़ थी थी, पोइ पाण जेको 9 हिसो ॾियूं था या 20 हिसो ॾियूं था, 2% या 5% जेकी ॾियूं था, पियत कपियत जो ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। इन ज़कात खे पोइ ज़कात भले गोई जी वे, बकरी जी वे, रिढ जी वे, मई जी वे, सोन चांदी जी वे, हर तरह जो माल ज़कात। ज़कात खे जॾहिं पिंड जो माल सम्झ में अचींदो, गनीमत सम्झ में अचींदो, अने दीन जी तालीम दुनिया जे मक़सद लाइ हासिल करे में अचींदी, माण्हू पिंड जी औरत जा ग़ुलाम बणिजी वेंदा। अने माउ से नफ़रत कंदा, पीउ से नफ़रत कंदा, दोस्त हूंदा उन्ही से मोहब्बत कंदा। मस्जिदी में आवाज़ बुलंद थींदो। फासिक फाजिर क़ौम जा सरदार बणिजी वेंदा। माण्हू जी इज़त सिर्फ़ु एतिरे लाइ करे में अचींदी जो हुनजो द्रप आहे। इज़त न कई त हू ॾींहुं उथियारे छॾींदो। ॻाइण वारियूं औरतूं आम थी वेंदियूं, म्यूज़िक आम थी वेंदी। हाणे ऐं मूंखे चई सघो था जो मुला मूंखे माफ़ु कर, ई तो तक़रीर पढ़ाई असां ते कई तो ॻाइण वारियूं ॾुसियूं हिते त कोई न आहे, वीचारियूं नेक ॾुसियूं, निमाज़ाणियूं ॾुसियूं असां वटि त को आया न। जी तव्हांजी ॻाल्हि सही आहे, हदीस पिंड जी जॻह ते आहे। अहिड़ो दौरु अचींदो ॻाइण वारियूं आम थी वेंदियूं, बाजा म्यूज़िक आम थी वेंदा। मोबाइल चेक कयो, हर घर में ॻाइण वारी मौजूदु आहे मोबाइल में आहे। इन में कीअं शक न आहे। कंहिंखे नथा छॾियो, अञा जनाज़ा जेको रहिया से घर नूं निकिरनि नथा, न हुन जा फूटू ने हेठि कलाम अची विया। भला कंहिंजो आवाज़ु आयो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जो आवाज़ु आयो का हाणे आउं हुन मंबर ते ना नथो गिनी सघां, तंहिंजो आवाज़ु आयो। कंहिंखे छॾियो, मां एतिरे वरे जा वरे इंतज़ारु कयो, इन जो ॻाढ़ो नौजवान पुटु घोट बनियो, अञा रुख़सती ठही न ठही ही कलामे में चालू थी विया, कंहिंजो आवाज़ु आयो हेठां। भला म्यूज़िक आहे की न? ये ॻाइण वारियूं आम थियूं की न थियूं? ॻाइण वारियूं आम थी वियूं आहिनि, म्यूज़िक आम थी विया आहिनि। जॾहिं शराब नोशी आम थींदी, उम्मत पिंड जे ॾाढे माइतरनि ते लानत हलाईंदी त कुरो थींदो। अहिड़े वक़्त में तूफ़ान अचींदा, आंधियूं अचींदियूं, ज़लज़ला अचींदा, ज़मीन टुटी वेंदी, सूरतूं तब्दील थी वेंदियूं, तरह तरह जा अज़ाब अचींदा। हीअ हदीस पे हिकिड़ो वॾो पाण खे पैगाम ॾिए थी। ख़ैर सॼो इलाइक़ो ख़राबु आहे न आहे त नौजवान तबक़ो मड़े ख़ासा पण न आहे। 100 मां 2 निमाज़ी हूंदा, 2 बेनमाज़ी हूंदा। ऐसी विया केॾा भला लजे नथा। जेकॾहिं इहा जी रविश हूंदी, पंहिंजी इहा जी पसंदि हूंदी, पाण ग़लति चीज़ खे पसंदि कयो ऐं अलाह जे दीन खे पसंदि न कयो, ना पसंदि कयो, त क़ुरान इन गुनाह जी तफ़सीर ॾसे थो। हिकिड़ियूं अहिड़ियूं क़ौमूं आहिनि क़ुरान जे मुताबिक़ गुनाह जे करे गरक थी विया, ॿुॾी विया, गरक थी विया, ॿुॾी विया। जीअं क़ुरान मजीद में वइज़ फ़रक़ना बिकुमुल बहर फ़अनजयनाकुम व अग़रक़ना आल फ़िरऔन व अंतुम तंज़ुरून। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो सॼो किस्सो आहे। ज़ालिम फ़िरऔन, पोइ हिन ज़ालिम फ़िरऔन खे हिन जे दरबारी हर ॻाल्हि ते हां जी कयो, जी हुज़ूर, जी 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 जी, हुनखे गुनाह खां रोकियो, न न न। अने फ़िरऔन ज़ुल्म कंहिं जहर हद खां वधारे ज़ुल्म थी वियो। ख़ैर मूसा अलैहिस्सलाम अने मूसा जी उम्मत खे, क़ौम खे
अल्लाह नजात ॾिने न फिरौन खे ॿोड़े छॾे। ॿुढो तर घणे चइजे ला इलाहा इल्लल्लाह आमन तो बिल्ला। मूसा ने हारून जे रब मथे ईमान गिनी आयोसि, पोइ वारो ईमान का कलमू की कम आयो न। पाणी तंहिंजे अंदरि ॿुॾण ऐं ॿोड़ण इहो को ख़ासो कमु न आहे। ख़ैर पंहिंजा बचला वीचारा वञनि था, किथे वेझिया किथे पग त्रिकी वियो, को माल खे ढोर खे कढियो, को भाई ॿुॾी वियो, तैर तसली ॾियूं था। अहिड़ो आहे पण खरो जो बग़ैर इरादे जे अने बग़ैर कंहिं नियत जे को इंसानु ॿुॾी वञे थो त इनखे आख़िरत में छुटकारो आहे। अल हरीक वल गरीक, जेको ॿरी वियो क़िस्मत अने ॿुॾी वियो क़िस्मत, इनखे ख़ासो दर्जो शहीद भेरो मिले थो। पर पाणी जेको रहियो इन में ॿुॾण जी अज़ाब पण आहे। जीअं फिरौन ॿुॾो, जीअं फिरौन जो लश्कर ॿुॾो, जीअं पाणीअ में अल्लाह ॿोड़े फिरौनीअ खे लश्कर खे। ऐं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम केॾा वई, बदमाश क़ौम, जंहिं नूह तां मश्करियूं कयूं, ठठोलियूं कयूं, नूह जो इनकार कयो, नूह जी शरीयत जो इनकार कयो, अल्लाह जे दीन जो इनकार कयो, अल्लाह उन खे ॿोड़े छॾे। इहो क़ुर में ज़िक्र आहे। वाह जेको रहियो हवा, वाह जे बंदि थी वञे त पाण मजाक थी अचे, तकलीफ़ थी थी, लाइट वेंदी रहे अहिड़ा बेचैन थी रहूं, ॿार फिरूं पिया बेचैन थी रहूं जो वाह न लॻे। नारियूं भला किन पासे जो वाह आहे, लिखारो वारो वाह गिनो, ख़ैर आराम लाइ करे कूलर आई, पखा आई, एसियूं आई, गाॾीअ में एसियूं आई, अमुक सुखी संझे माण्हू ऐं पिंड जे बाथरूम में एसियूं ऐं पखा लॻाए छॾियो हुयूं वाह लाइ करे। पर ई वाह जेतिरो नेमत आहे एतिरो जे कीअं का वधारे लोॾो वाह जो अची वञे त अज़ाब आहे। पोइ वाह उन क़ौम खे यादि कयो, अॻे क़ौमूं आद समूद ठहियूं नास ऐं नाबूद, बुत तिनी जा बेसूद, सर तिनी जा दड़खांदार। अहिड़ियूं पण क़ौमूं हुयूं जंहिं क़ौम मथे हीअं तेज़ वाह आयो, इन वाह खे पोइ पाण तूफ़ान चवंदा, पोइ वाह आंधी बणिजी वञे थो, ॾोसल दृगावा मुसलसल 7-7 ॾींहं 7-7 रातियूं 8-8 ॾींहं रातियूं इन ते अहिड़ो वाह हलियो, अहिड़ो वाह हलियो जे वाह इन खे जीअं हिते पाण वटि वाचड़ियूं अचे, इन वाचड़ी में झबला कीअं उॾनि था, ईअं ई माण्हू झबले वारे जो उॾा ऐं को कित किरियो, को कित किरियो। क़ुर ॾिसें त कान मां आजाज़ न खलनि खावीअ, ॾिसो तऊता खजीअ जा वॾा थोरा ई उन जे गुनाह जे करे अल्लाह उन खे बेवज़न बनाए छॾे अने वाह हलाए, वाह जे अंदरि केॾाई खजी करे बेजान थोरो बणिजी विया इन जे गुनाह जे करे। हिकिड़ो क़ुर में ई पण दस्तूर आहे, जेको क़ौमूं गुनाह कनियूं इन मथे ई पण अज़ाब आयो आहे अने अची वेंदो चीख पुकार आवाज़ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पाण ॿिए जो आवाज़ु सुणूं पिया, झूलूं पिया, झूमूं पिया, पण अहिड़ो टाइम आयो आहे अमो क़ौमे मथे चीख आ वई आहे। सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम, तंहिंखे पाण कीअं विसारियूं, चीख आ वई, अहिड़ी चीख आ वई जे कलेजा टुटी पिया, हियां फाटी पिया, ख़ाली आवाज़ जे करे इन जा रूह जिस्म मां निकिरी विया, उन नाफ़रमानियूं कयो हों, संग बारी पत्थर वसण, इहो हिकिड़ो अज़ाब आहे। तंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे। लूत जी क़ौम बदबख़्त क़ौम हुई, घणे नबीअ सम्झायूं पण दाद न ॾिनो, हता के लूत अलैहिस्सलाम जी अहलिया, जंहिंखे गुजराती में पत्नी चवंदा, पाण ॾूसी चवंदा, कच्छी में भाई माण्हू चवाजे थो, इहे ॾूसी जेको हुई से पण नाफ़रमान हुई। हुकुम थियो फ़रिश्ता खे जे वञो, फ़रिश्ता आया, पहिरीं ॻोठ में सॼो मंज़र नारियो, इन जी मस्ती ॾिठो, अलाह जो हुकुम थियो जियां बस्ती खे उखड़ियो, नाड़ई खे कीअं उखड़े कढलायूं, इहे सॼी बस्ती फ़रिश्ते खयूं हेठां मथे खड़ी खड़ी खड़ी, हाणे केतिरो मथे खयो, मथे मुंहिंजा हथ पखे खे लॻे थो, घणो मथे खड़ी आसमान खे उॾी बस्ती पुॻी वई,
तैर ऊंधी बस्ती हड़ी न पोइ मथां पथरीलियूं बारिशूं थियूं, पथरनि जूं बारिशूं थियूं। उन जे गुनाह जे करे ज़मीन दसण, ज़मीन फाटी पए ऐं माण्हू में दसजी वञे, अहिड़ो पण वाक़ियो आहे। उहो वॾे खज़ाने वारो इंसान क़यामत सूदीअ फ़खसफ़ना बिही व बिदारिहिल अर्ज़, पिंड ऐं उनजो घर ऐं घर वारा मड़े ज़मीन में क़यामत सूदीअ हेठि पिया वेंदा। हिकिड़ो ई पण क़ुर में गुनाह जे करे अज़ाब आहे जे सूरतूं बदिली वञे, सूरतूं मस्क थी वञे। सूरत बदलण ऐं सूरत मस्क कीअं थिए थी? अलाह चए त आऊं उन खे भोलड़ा ऐं भूंडड़ियां बनाए छॾींदुसि। ई शकिल बदलण आहे। भूंडड़ियूं वे तो बेहया, भोलड़ो ई वे तो रक्स कंदल, नचंदल, नाच, तंहिंमें एक्टिंग में आगे वे थो। हिमताणे लमे गारे क़ौम जे अंदरि बेहयाई बदिले शकिल। इंसान ऊज रहियो पर इंसान जी फितरत भूंडणे जहिड़ी थी रही आहे। इंसान ऊज रहियो पर नाच नाच, एक्टिंग 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 जे अंदरि ई इंसान वञी बंदर बणिजी वियो आहे। बनाए छॾियईं अलाह। आयो आहे क़ुर जे अंदरि ज़िक्र त इन गुनाह खां कीअं निकिरूं। आग लॻे पई, आग लॻी चुकी आहे, आग लॻण वारी आहे, आग लॻी पई आहे। हाणे कीअं बचूं? तौबा ताइब थियूं, अलाह हिकिड़ो उन जी इबादत कयूं, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ अमल कयूं, अलाह जी नेमतनि जी क़दुरु कयूं, क़ुर खे सीने से लॻायूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं ताबेदारी कयूं, पोइ तौबा इस्तग़फ़ार कयूं। कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु गफ़ार आहे। शिरक सवा हर गुनाह अलाह माफ़ कंदल आहे। अने जेकॾहिं शिरक वारो पण गुनाह